सुने हबीब फरमायो ला तशूबू लबन लिलबई जेरी मल तव्हां खीर विकणो था त खीर में मिलावट न कंदा कयो। यो वापार खीर खपाइण यो वापार मदीने वाले साईं फरमायो त पंजे खीर में मिलावट न कयो। जो किले में जा किला हाँ सुभान अल्लाह मन गश फलैस मिन्नी जे मिलावट की वो मुंह माना है वो मुंहजो ना है जे मदीने वारो पंजो न करे सरकार विंदो हाँ निंड न कर मच्छी जी गाल हम कया दो अञा वापारी जी गाल और मच्छी वारन जी गाल भी थी चौ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या वन इब्न मसऊद قال قال رسول الله صلى الله عليه وسلم لا تشتروا السمك في الماء فإنه غرر رواه احمد। मुझे सुने हबीब फरमायो त मच्छी पानी में हुजे तो उन्हें जो व्यापार न कयो। जैसी मच्छी हथ में न अचे वैसी ते उन्हें जो व्यापार न कयो। हाणे मच्छी आ पानी में अंदर और चे तो बाबा है जेको पंजो तलाव आ न इयो तो के 5000 में दिनो वा हाणे उनमें मच्छी हले ये दाना है न हले 500 दाना है न हले 5000 दाना है न हले आहे ही कोन दिसण में अचे कुछ कोन। साईं फरमाइन था त इहो व्यापार धोखे जो व्यापार छा जो व्यापार धोखे जो व्यापार मां मोहम्मद करीम तवां के धोखे वाले व्यापार का मनो तो कया। नहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन तुबा समरतुन हत्ता ततअम वला युबा सूफुन अला ज़हरिन वला लबनुन फी दरइन रवाहु तबरानी फिल औसत व दारकुतनी। मुझे सुने हबीब फरमायो मदीने वाले साईं मनो कई त मेवो अन्या ठयो नाही उन्हें जो व्यापार न कयो। मेवो अन्या अंब मसपूर झलियो अंबड़ी ठही कोने अंब तैयार थियो ही कोने बाबा हे बाग मु तो के 10000 में यो व्यापार जायज नाही। यो व्यापार गालायो जैसी तई मेवो ठही तैयार न थियो आ मेवो सामो नजर न तो अचे तेसी तई जो व्यापार करण जायज नाही। समझो था या साईं फरमाइन था त दास अन्या बकरी रिढ जे पुठी ते आ अन्या उनके लाथो ही नाही बकरी जे पुठी ते दास आ उते सौदो करे महबूबन करीमन इने व्यापार का भी मनो। खीर अन्या दुधो नाही खीर अन्या दुधो नाही चे बाबा इन में जो जेको हियर खीर अथस न थणन में यो 50 रुपए में सब खीर तो के दे वाले किलो दस हले आधा किलो दस हले पाव दस हले के पाडो धाई वियो दस गाल समझो। खीर थणन में हुजे व्यापार करण जायज नाही जैसी बाहर निकरी न थी दास बकरी रिढ जे पुठी ते आ अन्या कपी नाही जुदा न कया व्यापार जायज नाही। मच्छी पानी में अंदर आना निकती नहीं व्यापार जायज नहीं। ये पक्षी उड़ा बंदा वने निकलो वलर चेदा ये सब पक्षी 500 रुपए में तो खेल अरे पक्षी बड़ा जे हाथ में ही ना है तो मुके की तो कपाई दी गाल समझो इनके सरबार धोखे जो व्यापार एड़े व्यापार का मुझे सुने हबीब मन चो सल्लल्लाहु अलैहि
या वरी खाधे जूं शयूं आम इस्तेमाल खाधे जूं शयूं वठी गॾु करे रखे पोइ जॾहिं महांगियूं थियनि त पोइ खपाईंदुसि। मिसाल हाणे हींअर कणक लथी न हींअर न खपाई रखे छॾी भांडो भरे हो जेॾी महिल ॿिजनि जो टाइम थींदो ऐं महांगी थींदी 500 रुपए वारी वञी पंहिंजो 1500 ते थींदी पोइ खपाई। ॻाल्हि सम्झो था? इन खे सरबो आहे इहतिकार। मदीने वारे साईं फरमायो अल जालिबु मरज़ूकुन वल मुहतकिरु मलऊन। जेको शय वठी बाहरों खरीद करे बाजार में जे विकणे अल्लाह इन जे रोज़ी के वधाईंदो। पर जेको बाजार में शय वठी वनी लिकाए रखे गड्डू करे रखे महांगी थे त पो खपाईंदुसि। इन माण्हू जे मथा अल्लाह जी लानत आ। इन माण्हू ते चओ इन माण्हू ते अल्लाह जी लानत आ जेको इहतिकार करे जमा करे रखंदो आ। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मन तकर अलल मुस्लिमीन तामहुम दरबहुल्लाह बिल अफलास वल जुज़ाम रवाह अहमद व इब्न माजा। मुझे सोने हबीब फरमायो त जेको माण्हू इहतिकार कंदो शयूं वठी रखे खाधे जूं शयूं जमा करे रखे महांगियूं थियनि त पोइ खपाईंदुसि। मदीने वारे